बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, कुर्बाश करार में हूंदो ऐं तव्हां सोचींदा हूंदो त रोज़ ईअं छो चवंदो आहे। इन जे करे चवंदो आहियां त उमेद कंदो आहियां त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखंदो हूंदो ऐं तव्हां वटि बि नेमतूं, बरकतूं ऐं रहमतुनि जो नुज़ूल थींदो हूंदो। असीं अव्हांजी दुआउनि जे तुफ़िल बिल्कुलु ठीकु ठाकु आहियूं, मज़े सां आहियूं। अॼु सूमर जो ॾींहुं आहे ऐं अॼु वर्किंग डे आहे, पहिरियों ॾींहुं आहे। यकीननि पहिरियों ॾींहुं चुस्तीअ वारो हुजणु घुरिजे, छो त जेकॾहिं पहिरियों ॾींहुं चुस्तीअ वारो आहे, जेकॾहिं पहिरियों ॾींहुं फुर्तीअ वारो आहे, जेकॾहिं पहिरियों ॾींहुं जज़्बे वारो आहे, हिमत वारो आहे, त पोइ बाक़ी जेकी तव्हांजा हफ़्ते जा ॿिया ॾींहं आहिनि उहे बि ॾाढा सकारता गुज़रंदा आहिनि, उहे बि कम वारा गुज़री वेंदा आहिनि। सीउ थोरो झझो आहे सिंध जे ॿियनि इलाइक़नि में, कराचीअ में सीउ झको आहे, एॾो सीउ न आहे जो असीं चऊं त यार ॿाहिरि निकिरी नथा सघूं, काॾे वञी बि नथा सघूं, एॾो सीउ आहे, एॾियूं हवाऊं आहिनि, अहिड़ी का बि हिते सूरत हाल न आहे। पर चवनि था त ईंदड़ हफ़्ते अहिड़ी सूरत हाल थियण वारी आहे। पंजाब में चवनि था त सीउ बि आहे उते ऐं उते बारिश पए पई आहे ऐं गॾो गॾु उते इहो बि थियो आहे त उते जेको कोहीड़ो आहे, जंहिंखे पाण धुंध बि चवंदा आहियूं, धुंध जो जेको आहे मिक़दार उहो इलाही थी वियो आहे। गाॾियूं जिते जिते आहिनि उते सुबुह सुबुह सां बीहिजी वञनि थियूं, छो त उहे जेकॾहिं रोड ते हलनि थियूं त पोइ एक्सीडेंट्स जो ख़तरो थिए थो। सो बहरहाल इहा ताज़ी अपडेट आहे जेका तव्हां ताईं पहुचाईसीं। बाक़ी सियासी माहौल जी बि तव्हांखे ख़बर आहे त छा थिए पियो। कल्ह मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वर्सीअ जो ॾियारो हुयो ऐं उते मरीम नवाज़ सिंधीअ में जेके ॿ टे जुमिला बि ॻाल्हाया, उन मां सिंधियुनि खे बि तमामु घणी ख़ुशी थी ऐं लाहौर ऐं लाड़काणे जो जेको फ़र्क़ु हुयो उहो बि ईअं महसूसु थियो पए त ॼण उहो फ़र्क़ु ख़तमु थी वियो आहे या फ़र्क़ु ख़तमु थियण वारो। ॾिसूं था त इन सियासी माहौल जा ईंदड़ वक़्त में कहिड़ा असर पवनि था, छो त इमरान ख़ान साहिब खे सिधी रीति बिलावल भुट्टे ज़रदारी साहिबु चई छॾियो आहे त जेकॾहिं हाणे वेझड़ में जेकॾहिं तो कुर्सी न छॾी त पोइ थींदो दमादम मस्तु कलंदर। सो हाणे इहो कॾहिं थिए थो, आवाम रुगो बसि इहो सियासी जलसनि ॾिसण में पूरो आहे, बाक़ी आवाम खे कंहिं बि क़िस्म जो फ़िलहालु अञा ताईं को रिलीफ नज़र नथो अचे त को मिलंदो या मिलण वारो आहे। दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे, तव्हां असां बि क़ाइमु आहियूं। ईंदड़ साल बि ख़ुशियूं खणी अचे, ईंदड़ साल जेका ही वबा आहे ख़ासि तौर ते कोरोना अलाह करे न हुजे। सो इहे समूरियूं ॻाल्हियूं समूरे हफ़्ते जो थोरो थोरो तत्व तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। छा छा थियो, छा वहियो वापिरियो ऐं अॼु ख़ासि कहिड़ा अहम मौज़ू हूंदा, अॼु कहिड़ो ख़ासि टॉपिक आहे, उनवान आहे, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। पर जेकॾहिं तव्हां सुबुह सुबुह जो अञा पंहिंजे ईअं खणी चऊं त बिस्तरे खां ॿाहिरि न आहियो निकिता ऐं टीवी ॾिसो पिया, त तव्हांखे ॿुधायूं त चांहि पीअण जो मज़ो हिते अथव, सची ॻाल्हि इहा आहे। जेकॾहिं तव्हां उथंदो हथु मुंहुं धोईंदो त अञा सुठो लॻंदो, पर जेकॾहिं तव्हां उते ई लेटिया पिया आहियो ऐं कंहिं घर जे भाती खे चओ था चांहि मुंहिंजी न आई आहे, त पोइ चांहि जेकॾहिं तव्हांखे उते मिलंदी त वाह जो कमु थी वेंदो, तव्हांखे प्रोग्राम ॾिसण में मज़ो ईंदो। ऐं चांहि जेकॾहिं नेस्ले एवरीडे जी हुजे न ठहियल, छा ॻाल्हि कजे, ॻाल्हि बसि हिते ख़तमु आहे। नेस्ले एवरीडे सां ठहियल चांहि ॾाढी ज़ाइक़ेदार थींदी आहे, मज़ेदार थींदी आहे ऐं नेस्ले एवरीडे जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि पैकेट्स तव्हांखे मिलंदा, मुख़्तलिफ़ जनरल स्टोर्स ते तव्हां वञी उहे वठी सघो था। चांहि ठाहिण जो तरीक़ो तव्हांखे ख़बर आहे ऐं घर जे भातियुनि खे बि ख़बर आहे ऐं चांहि मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको चांहि न ठाहे सघंदो हुजे। बाक़ी त दुनिया जा ॿिया मामला या ॿियूं ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते या ॿियूं ग़िज़ाऊं ठाहिणु उहा पंहिंजी ॻाल्हि आहे, पर चांहि ठाहिणु हर माण्हूअ खे थोरी थकी मतिलबु ॼाण हूंदी आहे त चांहि कीअं ठहंदी आहे। सवलो तरीक़ो आहे, तव्हांखे गरम पाणी करिणो हूंदो आहे, वरी पोइ उनखां पोइ तव्हांखे खंडु विझणी हूंदी आहे, खीर बि विझणो हूंदो आहे। पर नेस्ले एवरीडे जे लाइ वरी तव्हां पहिरियां काओ जी चांहि ठाहींदो, जेका पाण सलेमानी चांहि बि ठाहींदा आहियूं चवंदा आहियूं, उहा चांहि ठाहींदो। उनखां पोइ जेतिरो मिक़दार आहे माण्हुनि जो, जेतिरो अंग आहे माण्हुनि जो, जेतिरा घर जा भाती आहिनि या जेतिरा तव्हांजा महिमान अची विया आहिनि, उन्हनि महिमाननि जे आधार ते तव्हां नेस्ले एवरीडे खे जेकॾहिं इस्तेमालु कंदो त चांहि ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। नेस्ले एवरीडे जी चांहि पीअण सां वरी ज़ाइक़ो ॾाढो मूंखे सुठो लॻंदो आहे। मतिलबु चांहि आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हिकिड़ी चांहि हूंदी आहे जेका सिर्फ़ु पी बि आहे, पर हीअ चांहि जेका आहे नेस्ले एवरीडे वारी, इन जो ज़ाइक़ो वरी बाक़ाइदा महसूस बि कबो आहे ऐं चॉकलेट क़िस्म जी हिकिड़ी माना हिन में अची वेंदी आहे, ईअं घणी चऊं त ट्विस्ट अची वेंदो आहे, टेस्ट अची वेंदी आहे। नेस्ले एवरीडे जा मुख़्तलिफ़ ईअं खणी चऊं त जेकी पैकेट्स आहिनि मुख़्तलिफ़ साइज़नि में दस्तियाबु आहिनि मुख़्तलिफ़ जनरल स्टोर्स ते, तव्हां वञी सघो था। जेकॾहिं अॼु तव्हां पंहिंजे घर जो को सौदो वठण जे लाइ निकिरंदो त नेस्ले एवरीडे ज़रूरु वठी छॾियो। नेस्ले एवरीडे घर में पियो हुजे त बहितरु आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त को महिमान अची वेंदो आहे ऐं पोइ असां तड़ तकड़ में जल्दबाज़ीअ में या ईअं खणी चऊं त निकिरी पवंदा आहियूं त पोइ हाणे खीर वठिणो आहे, पोइ खीर जो या त शॉप बंदि हूंदो आहे या खीर वारो चवंदो आहे यार खीर ख़तमु थी वियो। सो अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां वटि हुजे नेस्ले एवरीडे पयल ऐं नेस्ले एवरीडे जेकॾहिं तव्हांजे घर
घर जो हिस्सो आहे, तव्हांजे किचन जो हिस्सो आहे, त पोइ तव्हांखे इन बारे में बि का परेशानी खणण जी ज़रूरत न आहे। त हाणे जेकॾहिं चांहि ठाहिणी आहे त पोइ खीरु वरी किथां ईंदो, खीरु कीअं मिलंदो, ऐं खीर वारो न आयो आहे, हिकु त वरी इहो बि मसइलो हूंदो आहे त यार खीर वारो ईंदो 7 बजे, खीर वारो ईंदो 8 बजे। सो इन मामले खां पाण निजात छुटकारो हासिल करे वठंदासीं। नेस्ले एवरीडे मार्केट में मौजूदु आहे, इहे समूरियुनि परेशानियुनि जो हल थी वियो आहे। नेस्ले एवरीडे जा जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो खीरु, ख़ासि तौर ते जेको उन में जेको ज़ाइक़ो आहे उन ते पाण ॻाल्हाए चुका आहियूं, पर जेके नेस्ले एवरीडे जो साशे बि तव्हां इस्तेमालु कंदो या नेस्ले एवरीडे जा पैकेट्स आहिनि, उन जा चमचा जेतिरा मिलाईंदव त उन खीर में अञा वधीक, उन चांहि में अञा वधीक ज़ाइक़ो ईंदो, उन चांहि में अञा वधीक मज़ो ईंदो ऐं उन चांहि में अञा वधीक लुत्फ़ु ईंदो। सो नेस्ले एवरीडे जी असां वाखाण कंदा रहंदा आहियूं ऐं असां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा रहंदा आहियूं त असां जेका हिन प्रोग्राम में ॻाल्हि कंदा आहियूं उहा ॻाल्हि तजुर्बे जी आधार ते हूंदी आहे, हरूभरू बि न कंदा आहियूं, पाण पीअंदा पिया आहियूं, पाण खाईंदा पिया आहियूं। जेका शइ ते तारुफ़ ते जो थींदो आहे, जंहिं शइ खे मुतारिफ़ कराईंदा आहियूं, जंहिं सिलसिले खे अॻिते वधाए तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं, त उहो असां पाण पहिरियां उनखे आज़माईंदा आहियूं, ईअं हरूभरू बि न चई छॾींदा आहियूं। कॾहिं कॾहिं तव्हां सोचींदा हूंदा यार हरूभरू चई था छॾनि ऐं शायदि अहिड़ो मज़ो न हूंदो, पर ईअं न हूंदो। असां बाक़ाइदगीअ सां पहिरियां पाण पीअंदा आहियूं ऐं पोइ वरी तव्हांखे ॾसु ॾींदा आहियूं, ऐं तव्हांखे जेको ॾसु ॾींदा आहियूं उहो ॾसु कम जो हूंदो आहे, इहो ॿियनि खे बि ॾसु ॾेई सघो था। सो नेस्ले एवरीडे तव्हां जेकॾहिं वठो त तव्हां ज़ाइक़ेदार, मज़ेदार ऐं VIP क़िस्म जी चांहि तव्हां ठाहे सघो था, चांहि पी सघो था। ऐं चांहि ठाहिण जो हिकिड़ो फ़न इहो आहे त तव्हां वटि खीरु हुजे ऐं तव्हां वटि जेकॾहिं कोई न हुजे त इहो ई तव्हांजे लाइ काफ़ी आहे त चांहि पाण ठाहे सघो था। खीरु जेकॾहिं ॿियो न आहे त नेस्ले एवरीडे तव्हांजे घर जो हिसो आहे त तव्हां चांहि ठाहे सघो था। ख़ासि तौर ते मूंझड़नि माण्हुनि जे लाइ त वरी चांहि इलाही मतिलबु ज़रूरत में हूंदी आहे, छो त शाइर, अदीब ऐं जेकी किताबनि जो मुतालियो कंदड़ माण्हू हुजनि ऐं सियारे जी वरी टिघी राति हुजे ऐं उते जेकॾहिं बिस्तर में, गरम बिस्तर में वेही को किताबु पढ़िजे ऐं किताबु पढ़ंदे पढ़ंदे जेकॾहिं हिकु कोप चांहि जो मिली वञे त पोइ जेका लिखणी आहे या जेका तहरीर आहे या जेको पढ़ण जो जेको असांजो जेको माहौल आहे उहो ठही पवंदो आहे। सो चांहि इंतिहाई सुठी हूंदी आहे, मूड ठाहींदी आहे चांहि। सो बहरहाल किताब अञा बि माण्हू पढ़नि था ऐं किताब सां गॾोगॾु राति जो टाइम ते के माण्हू वरी पुराणियूं क्लासिक क़िस्म जूं मूवीज़ ॾिसंदा आहिनि। सो क्लासिक क़िस्म जी जेकॾहिं मूवी तव्हां ॾिसो था ऐं उन हूंदे बि जेकॾहिं तव्हांखे नेस्ले एवरीडे जी चांहि मिली वञे त छा ॻाल्हि कजे साईं, माना सोने ते चवंदा आहिनि सुहागो थी वियो इहो। नेस्ले एवरीडे जी चांहि हर मोहबत वारी घड़ीअ में, हर प्यार वारी घड़ीअ में तव्हांजो साथ ॾींदी। सो नेस्ले एवरीडे जी चांहि ज़रूरु पीओ। हाणे मां एॾी ॻाल्हि कई आहे त हाणे मूंखे यकीन आहे त तव्हां ज़रूरु चांहि ठाहे पीअंदो। मोटी अचूं था ऐं अॼोके प्रोग्राम जा कहिड़ा मौज़ू आहिनि इन हवाले सां बि तव्हां सां ॻाल्हायूं था ऐं वरी तव्हांखे मोज़ महिमाननि सां मिलायूं था। ब्रेक वठां थो, मूंखे बि चांहि जी ॿाड़ लॻी आहे, नेस्ले एवरीडे जी चांहि पीआं थो ऐं ॾिसंदा रहो तव्हां पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं थोरी देरि पहिरियां तव्हांखे ॿुधायूं पिए त साईअ ते वञूं था असां ऐं असां बि नेस्ले एवरीडे जी चांहि पीऊं था। चांहि कड़क मज़ेदार पी छॾीसीं। नेस्ले एवरीडे वारनि जो ज़ाइक़ो ई पंहिंजो मटि पाण आहे। ऐं वरी वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे ख़ुशूसी ऑफर बि ॿुधायां नी का स्पेशल ॻाल्हि त हुजे न। सो स्पेशल ॻाल्हि इहा आहे त नेस्ले एवरीडे वारा जेकॾहिं तव्हां अॼु साशे को, बल्कि साशे न बल्कि पैकेट जेकॾहिं वठंदो, नेस्ले एवरीडे वारा तव्हांखे ॾींदा हिकिड़ो ख़ूबसूरत कप उन सां गॾु गिफ्ट में। ऐं हिन कप खे तव्हां ॾिसो था त हिन ते अजरक जूं फुलड़ियूं बि आहिनि, अजरक जी डिज़ाइन बि आहे। सो हीउ कप तव्हांखे मिलंदो मुफ़्त में ऐं तव्हां उन खीर सां गॾोगॾु हिकिड़ो कप मारण में कामयाबु थी वेंदो। सो हिकिड़ो कप तव्हां वठंदो ऐं रोज़ानो चांहि नेस्ले एवरीडे जे कप सां पीअंदो, कप में पीअंदो बल्कि कप साण करे। सो नेस्ले एवरीडे वारनि जी वॾी महिरबानी जिन हिकिड़ो ख़ूबसूरत कप मूंखे बि गिफ्ट कयो आहे। ऐं नेस्ले एवरीडे पीअंदा रहो ऐं ख़ूबसूरत ज़िंदगी जीअंदा रहो। सो थोरी देरि पहिरियां मूं ज़िक्र कयो पिए त चांहि हुजे ऐं शाइरी बि हुजे त माहौल हिकिड़ो ॾाढो सुठो रहंदो आहे। सो हिन वक़्तु के ज़हन में मुंहिंजे बि सुठियूं अची वियूं आहिनि। कॾहिं कॾहिं दोस्त फरमाइश कंदा आहिनि त इरशाद तूं पंहिंजी शाइरी बि ॿुधाईंदो कर हिन ई प्रोग्राम में। सो पुछनि इरशाद था माण्हू कहिड़ो थी सूर सीने में। डिसंबर जो महीनो आहे, डिसंबर जी हवाले सां ई शाइरी आहे। पुछनि इरशाद था माण्हू कहिड़ो थी सूर सीने में, छाले हर साल रोईं थो डिसंबर जे महीने में, चए में हिन ई महीने में अखियुनि मां लुड़क ॻड़ंदा आहिनि।
चए में नई महीने में अखियुनि मां लुड़क गड़ंदा आहिनि जॾहिं महबूब जो माण्हू मूं साम्हूं कसम खणंदा आहिनि कसम पंहिंजा हू सारींदी हा ॾिसजो लुड़क हारींदी चयो हुई मूं बिना हिकु ॾींहुं पंहिंजो पाण मारींदी पर हूअ जीए थी मरी मां वियुसि हूअ जीए थी मरी मां वियुसि ऐं गणतीअ में ॻरी मां वियुसि इहो उधमो इहो सदमो इहो आहे सूर सीने में तॾहिं हर साल रोहां थो डिसंबर जे महीने में तॾहिं हर साल रोहां थो डिसंबर जे महीने में ऐं डिसंबर जी अकेलाई ऐं हुनजा टहक कमरे में डिसंबर जी अकेलाई ऐं हुनजा टहक कमरे में निशानियूं गुल चोटीअ जो ऐं मुंहिंजा लुड़क कमरे में पुराणो ख़त पने ते हिकु भॻल चूड़ी पई आहे पुराणो ख़त पने ते हिकु भॻल चूड़ी पई आहे मुंहिंजे जीवन समूरे जी इहा ॼण मूड़ी पई आहे उहो कुर्बन भरियो केचर हयो हुन कोन वारनि में मुंडी मुहबत मां जा वरतम पई आहे यादगारनि में फुली सुर्खी सॻी सुहिणी वताई कीन कीने में तॾहिं हर साल रोहां थो डिसंबर जे महीने में तॾहिं हर साल रोहां थो डिसंबर जे महीने में ऐं डिसंबर जो महीनो हो मिली हूअ पहिरियों भेरो हुई डिसंबर जो महीनो हो मिली हूअ पहिरियों भेरो हुई चयाई गमन में घारे खिली हूअ पहिरियों भेरो हुई सफ़ा सादी हुई हुनखे करणु सिंगार सेखारियमि सफ़ा सादी हुई हुनखे करणु सिंगार सेखारियमि इश्क़ आहे एन सां थींदो ऐं पे सां प्यारु सेखारियमि जंहिंखे सिंगार सेखारियमि मुंहिंजा उन हाल हीणा कया जंहिंखे सिंगार सेखारियमि मुंहिंजा उन हाल हीणा कया हुयसि अॻ में ई दर्दनि में वरी हुन दर्द ॿीणा कया रुॻो आहूं रुॻो दाहूं रुॻो आहे सूर सीने में तॾहिं हर साल रोहां थो डिसंबर जे महीने में तॾहिं हर साल रोहां थो डिसंबर जे महीने में पुछनि इरशाद था माण्हू कहिड़ो अथई सूर सीने में सो डिसंबर जो महीनो हूअं ई वढ ॾेई वेंदो आहे डिसंबर जो महीनो हूअं ई झीर ॾेई वेंदो आहे डिसंबर जो महीनो हूअं ई अखियुनि में नीर ॾेई वेंदो आहे डिसंबर मोकलाणीअ जो महीनो बि लिखियो वेंदो आहे पाण जेकॾहिं सिंधी अदब जे हवाले सां कचहरी कयूं ॻाल्हायूं त नाम्यारा शाइर नाम्यारा अदीब कई उर्दू खां वठी सिंधीअ ताईं असां खां डिसंबर में विछड़ी विया ऐं डिसंबर में को न को ख़ाल पैदा करे वेंदा आहिनि असांजा मोज़िज़ उहे माण्हू जिन जे करे सिंधी अदब सिंधी इल्मु ईअं खणी चऊं त सिंधी तारीख़ बि ॼण त ॿुसी थी वेंदी आहे उहे माण्हू जॾहिं मोकलाणी करे वेंदा आहिनि सो असां कंहिंजो ज़िक्र कयूं डिसंबर महीनो ई मोकलाणीअ जो ॼण लिखियो वेंदो आहे परवीन शाकिर जो ज़िक्र कयूं मुनीर न्याज़ी जो ज़िक्र कयूं या अॼु असांजे सिंजे ॿ गुणे नाम्यारे शाइर अदीब कहाणीकार शेख अयाज़ जी वरसीअ जो ॾींहुं बि आहे शेख अयाज़ जंहिं चयो त सखी पिया खे मिली त चइजांइ चांदनी तो सिवा न थींदी शेख अयाज़ जंहिं चयो त झूपड़ीअ ॿाहिरियां राति झांझर वॻी पेर कंहिंजा हुया केरु मूंखां वॻी ऐं झूपड़ीअ ॿाहिरियां राति झांझर वॻी पेर कंहिंजा हुया केरु मूंखां वॻी ऐं सोन जहिड़ी जवानी असांखां खसे सोन जहिड़ी जवानी असांखां खसे वार चांदी कई उमिरि एॾी ठगी शेख अयाज़ साहिब जी अॼु वरसी जो ॾींहुं बि आहे जंहिं चयो त मां ॾोही आहियां मां ॾोही आहियां मां ॾोही आहियां मां ॾोही आहियां ऐं रूह खे वलजियां वकोड़ियो अथई जीअ सां जीउ छा त जोड़ियो अथई रूह खे वलजियां वकोड़ियो अथई शेख अयाज़ जो असली नालो मुबारक हुसैन ऐं शेख अयाज़ अॼोके ॾिहाड़े ते असांखां जुदा थी वियो असांखां विछड़ी वियो सिंधी ईअं खणी चऊं त जदीद शाइरनि में तमामु वॾो नालो ऐं क़ौमी शाइरनि में तमामु वॾो नालो ऐं सिंधी अदब जो तमामु वॾो नालो पाण सुठो शाइर सुठो वकील सुठो कहाणीकार सुठो तज़िया निगार बि रहियो ऐं सिंधी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बि रहियो तव्हां समूरा असीं ॼाणूं था सो कल्ह असांजो सरमन सिंधी उनजे विछोड़े जो ॾींहुं हुयो उनखे बि असां ट्रिब्यूट पेश कयूं था ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त शेख अयाज़ जो मेलो त खणी लॻे थो शेख अयाज़ जो मेलो हींअर कोरोना जे करे शायदि उहो पोस्टपोन उन्हनि कयो आहे पर इलेक्ट्रॉनिक डायरी ऐं ॿिए सथ पारां हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो वियो आहे पर सरमन सिंधीअ खे कल्ह मूं ॾिठो पए त कुझु अज़ीज़नि दोस्तनि मिटनि माइटनि उनखे यादि कयो हिकिड़ी नंढी का तक़रीब उनजे शहर में थी पिरियालो में पर हुकूमती सतह ते कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां या का अहिड़ी सरपरस्ती उनखे कलो के ॾींहं में असां न ॾिठीसीं त सरमन सिंधीअ खे ख़ुसूसी ट्रिब्यूट पेश कयो वञे सो बहरहाल डिसंबर मोकलाणीअ जो महीनो आहे डिसंबर ईअं खणी चऊं त सारण जो महीनो थी वञे थो डिसंबर में कंहिंखे यादि कयूं असां डिसंबर यादगिरियुनि जो महीनो खणी लिखिजे तॾहिं बि हिन ॻाल्हि में को बि वधारो न थींदो शेख अयाज़ ते पाण अञा कचहरी कंदासीं कोशिशि कंदासीं त को कलाम बि उनजो तव्हांखे ॿुधायूं ऐं मुअज़्ज़िज़ महिमान जेके आहिनि उन्हनि जो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदा हलूं छो त शेख अयाज़ जे मामले ते शेख अयाज़ जी शाइरीअ ते उनजे फ़न फ़िकुर ते उनजी तइलीम तरबियत ते उनजे अदबी हवालनि ते उनजी तहक़ीक़ ते या उनजी ज़ाती ज़िंदगी ते जेकॾहिं पाण ॻाल्हायूं त हीउ हिकिड़ो प्रोग्राम छा कई प्रोग्राम करे सघजनि था ऐं कई महीना लॻी वेंदा असांखे उन ते ईअं खणी चऊं त उन ते कमु करण जी ज़रूरत अञा तमामु घणी असांखे पइजी सघे थी सो बहरहाल
अॼोकिन महिमाननि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलां। शाइरी जी ॻाल्हि निकिरी आहे, शाइरी जी ॻाल्हि थिए थी त अॼु ॿ ख़ूबसूरत शाइर बि असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं परे खां कई आहिनि। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे ई ज़िले सां उन्हनि जो तालुक़ु आहे, ख़ैरपुर ज़िले सां। सो सभ खां पहिरियां जे शाइर जो तव्हां सां तारुफ़ करायां थो, ॿ चारि किताब सिंधी अदब खे उन बि ॾिना आहिनि ऐं नौजवाननि में ॾाढो सुठो लिखे थो ऐं उनजी शाइरी पढ़ण जहिड़ी हूंदी आहे, उनजी शाइरी ॿुधण जहिड़ी हूंदी आहे, उनजी शाइरी सम्झण जहिड़ी बि हूंदी आहे। सो भलीकार चऊं था सभ खां पहिरियां दर्द होश मोहम्मद अबड़े साहिब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में? वॾी महिरबानी। तव्हां सां गॾु असांजो पुराणो साथी ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ो सुठो उस्ताद बि आहे ऐं कुंभ शहर में उनजे आसपास हिकिड़ो सुठो स्कूल बि आहे जंहिंजा पाण सरबराह बि आहिनि, जंहिंजा पाण सरवाण बि आहिनि। इन वारे सां उन्हनि सां कचहरी कंदासीं ऐं कुझु किताब उन्हनि बि सिंधी अदब जे झोल में ॾिना आहिनि। भलीकार चऊं था वफ़ा हाकिम वसाण साहिब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो वफ़ा साईं? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। तव्हां सां गॾु वरी असांजो लोक फनकार बि आहे, ॾाढो सुठो ॻाए थो। अॼु रूबरू ॿुधंदासीं राणो सिंधी साहिब असां सां गॾु आहे। राणा साहिबु ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? आयो ई राणा साईं, त पोइ राज विया राणा आहियो, अलाए दिलनि जा राणा आहियो, इहो ॿुधूं त तव्हां खां कचहरी कयूं था। सो ॿियो असां वटि हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत सिंगर आहे। अॼु असां मतिलबु पंहिंजे प्रोग्राम में ॿ रंग रखिया आहिनि। हिकु त क्लासिक क़िस्म जो राग बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं ॿियो पॉप म्यूज़िक बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं पॉप म्यूज़िक जे लाइ असां सां गॾु आहे पॉप सिंगर हिकिड़ो ॾाढो सुठो आहे, शोबान मुश्ताक साहिब। उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी, कैसे हैं जी? ठीक है? ठीक ठाक है, कैसे थैंक यू सो मच अर्शाद। बिल्कुल बात मजे में मैं एंजॉय कर रहा हूं तशरीफ है। ऐं उस्ताद मोहरम नाज़ बि असां सां गॾु आहे, उनजी बड़ी महिरबानी। कीबोर्ड ते साथ ॾींदो आहे। लख थोरा उस्ताद साईं तव्हांजा बि सर महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं ढोलक ते बि तव्हां सां गॾु साथी वेठो आहे फेरोज़ साहिब जी वॾी महिरबानी। भागचंद आहे, भागचंद साहिब जी वॾी महिरबानी। तव्हां सभिनी खे असां नेस्ले एवरीडे जी चांहि पीआरींदासीं, तव्हांखे अञा वधीक मज़ो ईंदो। सो दर साहिब कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? वॾो मज़ो लॻो पियो आहे न? ज़बरदस्त। ज़िंदगीअ में दर्द घणो आहे जो दर्द होशमंद थियो, या इहो ईअं ई नालो आहे इतफ़ाक़नि खे रखी छॾियो? दर्द या ख़ुशी साईं हिकिड़ो अहसासु आहे, हा, जेको कैफ़ियत ते अक्सर हावी रहंदो आहे। हा, उहो दर्द ई आहे। सही सही सही। पंहिंजो जेको समाज आहे, पंहिंजो जेको तबिको आहे, उनमें पीड़ियल हीसियल अच्छा अच्छा, सही सही। उन्हनि जो शुमार वधीक थिए थो। सही सही साईं। हिकिड़ो दर्द, ॿियो वरी गॾु वरी साईं वफ़ा, आहे माना इहो कॉम्बिनेशन ॾाढो सुठो आहे। सो राणी सिंधीअ खां हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधूं था, पोइ कचहरी कयूं। छा ख़्यालु आहे तव्हांजो? वाह वाह साईं, कजो। जी जल जोगी व्याहल्या मूंखे छॾियो रात, आधी अंध कयो अमा दूर वञा प्रभात, होश मोहम्मद को रखे झोराणन में झात, मुंह वटवाई वात, झूपा जोड़ी दरवया, मारू हेल मिलन मुके पलट्यो पूर पवन, मुखे पलट्यो पूर पवन, मुझी जी जल मामू सा मारू हेल मिलन, मुझी जी जल मामू सा मारू हेल मिलन।
सारे दिल सुध की पवे मुझूं अखड़ियूं बोए वसन मुझूं अखड़ियूं बोए वसन मुझी जी जल मासा मारू हेल मिलन मुझी आयल मासा मारू हेल मिलन झूना झुरिया झूपड़ा झूना झुरिया झूपड़ा झूना झूना झुरिया झूपड़ा अल्लाह ॾिसंदे जीअ ॾुखन ओ अल्लाह ॾिसंदे जीअ ॾुखन मुंहिंजी जी जल मां मूंसां मारू हेल मिलन मुंहिंजी आयल मां मूंसां मारू हेल मिलन जोगी गोदियों वया खणी जोगी गोदियों वया खणी अले कहिड़ी जाए टिकन अले कहिड़ी जाए टिकन मुंहिंजी जी जल मूंसां मारू हेल मिलन मुंहिंजी आयल मूंसां मारू हेल मिलन होश मोहम्मद गोलियां होश मोहम्मद गोलियां वेठे वाटों की न सुझन ओ वेठे वाटों की न सुझन मुझी जी जल मां मूंसां मारू हेल मिलन मुझी जी जल मां मूंसां मारू हेल मिलन मारू हेल मिलन मूंखे पलटियो पूर पवन ओ मूंखे पलटियो पूर पवन मुझी जी जल मां मूंसां मारू हेल मिलन मुझी आयल मां मूंसां मारू हेल मिलन वाह वाह साईं वाह साईं वाह मारू हेल मिलन वाह जो कलाम आहे साईं सलाम आहे तव्हांखे ॾाढो सुहिणो कलाम लिखियो अथव सो वफ़ा साईं स्कूल तव्हांजो ॾाढो सुठो कंहिं ज़माने में मूं ॾिठो हुयो त सुठे नमूने सां तरतीब सां हली रहियो हुयो हाणे छा पोज़ीशन आहे उअं ई आहे अञा वधीक मज़ो अची वियो आहे तब्दीली आई आहे असां माशाल्लाह हाणे सही थो हले पियो माशाल्लाह केतिरा ॿार हुन में तव्हां आहिनि 150 आहिनि सर अच्छा स्टूडेंट्स आहिनि जी सर पुराणे वक़्त खां वठी पढ़ायो जी, तव्हां साईं 20 साल थी विया आहिनि ईअं न जी बाबा माशाल्लाह घणा किताब भला मार्केट में किताब 3 किताब आया आहिनि पंहिंजा माशाल्लाह मार्केट में कहिड़ा कहिड़ा नाम आहिनि किताबनि पहिरियों जा? किताब उजरा ॻोढ़ा मेरा गल उन खां पोइ वरी किताब आयो चंड नेड़नि में
वाह वाह ऐं 2012 में वरी किताबु आयो प्यार पंछण ऐं वफ़ा। वाह वाह ऐं हाणे हिकिड़ो तयारु आहे इंशाल्लाह वाह वाह 2021 में चोथों किताब ईंदो न हाणे इंशाल्लाह। वाह वाह ॾाढो जी सुठो सर। पहिरियों किताब जेको आयो त उन खां पोइ वरी जज़्बो जाॻंदो आहे माण्हू खे तारीफ़ जॾहिं थींदी आहे यार किताब ॾाढो वोट सुठो आहे। मिले थी त पोइ हिकिड़ो जज़्बो बि वधे थो ऐं सही, सही। जे हिसाब सां माण्हू जे पढ़े थो तजुर्बो बि वधे थो। सही सही भला जंहिं लाइ शाइरी कयो था उन ताईं पहुचे थी शाइरी। लाज़मी हाणे त जदीद दौर आहे सर, हाणे त जल्दी पहुचंदी। कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे न उधमा लिखी सदमा लिखी माण्हू सूरनि में पंजरे थो पर पहिरीं ख़बर ई न आहे। न बिल्कुलु। वाह वाह दर्ज साईं तव्हांजा घणा किताब आयल? 4 किताबनि माशाल्लाह वाह वाह चइनि जो मन चौंको तव्हां बहियो आहे नी। कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि? नाम ॾाढा सुठा रखंदा पहिरियों आहियो। किताब आहे सावणी दर्द जी अच्छा ऐं ॿियो किताब आहे मुंहिंजो जेको आहे सो जिन इश्क सी आगा। वाह 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 टियों किताब आहे मिलंदो नेठ पुनल। वाह वाह चौथों किताब आहे हालात जूं गवां। वाह वाह ॾाढो सुठो साईं ॾाढो सुठो। किताबनि जा नाला भला इहे शाइरीअ सां गॾोगॾु सिलेक्ट थींदा आहिनि शेर ऐं गज़ल मां या किथां बि खणी वठंदा आहियो? संजी शाह तव्हां सवेर ज़िक्र कयो भई शेख हयात साहब जो। जी, जी। शेख हयात साहब त जेके पंहिंजे किताबनि जा नाला चूंडिया आहिनि मिठाईअ जी शाइरी में। जी, जी। हा हा बिल्कुलु। पर अक्सर ईअं थींदो आहे जेकॾहिं दोस्त पंहिंजी शाइरीअ में को नालो चूंडे थो त बहितर आहे। हा उहो अञा सुठो लॻंदो आहे। जी मुंहिंजा सभई पंहिंजी शाइरीअ में चूंडियल आहिनि। सही 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 शाइरीअ में हाणे घणा किताब अञा रहियल आहिनि जेके तकड़ में अची सघनि था। छपरायूं त माना 4-5 अची वेंदा तकड़ में। मार्च में मुंहिंजो जनमु ॾींहुं बि आहे सो मार्च में इंशाल्लाह मुंहिंजो 5 किताब ईंदो। माशाल्लाह 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 ज़बरदस्त। अच्छा शोभान भाई आप कब से गा रहे हैं थोड़ा सा बता दें। 2013 में अंडरग्राउंड बैंड्स के साथ स्टार्ट किया था, फिर उसके बाद मतलब वी आर फ्रॉम पंजाब तो अंडरग्राउंड बैंड्स का बहुत ट्रेंड आया था। उसके बाद कहते कहते 2016 के अंदर मैंने फिर अपना प्रॉपर्ली डेब्यू सॉन्ग किया था और 2016 के बाद फिर मैंने जो है शोज और इस तरह से करना स्टार्ट किया था। अच्छा, और अच्छा। अब तक 5 वीडियो सॉन्ग्स जो है मैं कर चुका हुआ हूँ। वाह, वाह। और इसके अलावा अब आजकल मैं अपने एल्बम पे काम कर रहा हूँ जो कि माशाल्लाह। बहुत जल्द अगले साल हम रिलीज करने जा रहे हैं। अच्छा अच्छा इसके- पहला एल्बम आएगा ये या ये पहला एल्बम कंप्लीट पहला एल्बम, क्योंकि पाकिस्तान में एल्बम्स का ट्रेंड आपको पता है खत्म हो चुका है। अब हर कोई एक एक गाना बनाता है, उसका वीडियो करता है तो देता रहता सही, है। सही। तो हमने सोचा है कि क्यों ना दोबारा एल्बम के ट्रेंड्स को रिवाइव किया जाए, क्योंकि वो एक आर्टिस्ट की आइडेंटिटी होती है और पता लगता है कि आप ने कितना जबरदस्त पोर्ट्रे किया है आपने। सही आप सही को। सही सही तो एल्बम के ऊपर जो है वो इस टाइम फुल ऑन वर्किंग चल रही है। माशाल्लाह। कितने सॉन्ग्स होंगे इस एल्बम में? इस एल्बम में 8 गाने होंगे। अच्छा। और उस 8 में से एक हमने कोशिश की है पॉप का हिप हॉप का थोड़ा सा ब्लेंड किया जाए और डाइवर्सिटी ऑफ म्यूजिक जो है उस एल्बम के अंदर जो है बनाने की कोशिश की है। सही, और सही। गजल की आपने बात की थी तो उसके अंदर मैंने स्पेशल तौर पे गजल का पोर्शन भी रखा। अच्छा, अच्छा। क्योंकि मुझे कुछ गजल पढ़ना भी पसंद है। अच्छा, तो अच्छा। मैंने सोचा कि क्यों ना जो मेरी सबसे पसंदीदा गजल है वो जरूर उसका हिस्सा होनी चाहिए। सही सही पॉप म्यूजिक के साथ थोड़ा सा ट्विस्ट अलग भी हो ट्विस्ट अलग किया, लेकिन सही। हमने उसका जो फील बनाया वो अकूस्टिक फील में ही बनाया उसको। मतलब जिस तरह सजाद अली साहब अपनी गजल को पोर्ट्रे करते हैं तो हमने ज्यादातर उस ही कोशिश की कि उस तरह का म्यूजिक जो है उस गजल में डाला जाए, रवायती म्यूजिक से थोड़ा सा हट के उसको सही सही। किया। इंस्पायरेशन किससे ली है आपने? मतलब कौन मुतासर करता है आपको जो आप पॉप म्यूजिक में चले गए? मुझे असल में पॉप म्यूजिक में बहुत सारे लोग हैं जो इंस्पायर करते हैं। मेरे अपने मेंटोर हैं जवाद भाई, जवाद अहमद। अच्छा, अच्छा, मुझे अच्छा। बहुत पसंद है उनके साथ। मेरे पॉलिटिकल मेंटोर भी हैं, अच्छा। म्यूजिक में भी बहुत पसंद है। इस तरह इंडिया के एक सिंगर है रबी शेरगिल, बहुत थोड़ा काम किया उन्होंने लेकिन जितना काम किया बहुत अच्छा। उनसे मुझे बहुत एफिलिएशन है, मतलब उनके गाने ये बात होती है ना थोड़ा काम करो किसी को इंस्पायर कर दो। इंस्पायर कर दो। ये बड़ी तो बात ये होती बड़ी है। बात काम है। थोड़ा होना चाहिए लेकिन हाँ, क्योंकि अब आपको पता होगा बल्कि एक मूवी में उनका ट्रैक आया था छल्ला छल्ला की लबदा फिरे, तो वो उनका में से 2 या 3 ट्रैक्स इंडियन मूवीज में आए। उसके अलावा उन्होंने काम किया, लेकिन वो बहुत जबरदस्त तरीके से काम करते हैं, तो सही, मुझे सही। इंस्पायर करते हैं वो लोग। सही, इस तरह पाकिस्तान में आतिफ बहुत अच्छा काम कर रहा है, वली जफर बहुत अच्छा, ही इज डूइंग अ ग्रेट वर्क। तो ये लोग भी इन्फ्लुएंशियल ये भी एक साल में एक ही गाना देते हैं मेरे ख्याल से। असल में ट्रेंड ये हो गया है। वो असल में ट्रेंड चेंज हो गया है। अब असल में होता ये है कि आप साल बाद एक वीडियो करते हैं, बड़ा वीडियो कर लिया, ऑडियो कर लिया, फिर पूरा साल आप उसी को चलाते रहते हैं। ठीक है, बजाय इसीलिए हमने कोशिश कर रहे हैं कि दोबारा एल्बम्स को रिवाइव करें, और एल्बम्स को रिवाइव करने का मकसद यही है कि बहुत सारी डाइवर्सिटी दोबारा मार्केट में मौजूद हो। सही 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 सही। तो अभी शोज वगैरह कर रहे हैं? हाँ, शोज वगैरह बिल्कुल चल रहे हैं। पंजाब में थोड़े ज्यादा हैं इस वक्त। कराची का टूर भी काफी बिजी रहा। अच्छा, ठीक है, अच्छा। कुछ शोज वगैरह के लिहाज से, कुछ टीवी शोज और कुछ लाइव शोज वगैरह भी हम अच्छा पूरा ग्रुप बनाया हुआ है या आप नहीं, सिंगल मैं ही? तो सोलो ही कर रहा हूँ, लेकिन मेरे साथ एक हाउस बैंड जरूर मौजूद होता है। अच्छा, हम अच्छा। शो से पहले जैमिंग करते हैं और फिर उसको जो है, लेकिन ज्यादातर फोकस जो है वो स्टूडियो वर्क की तरफ मेरा ज्यादा है। प्लेबैक सिंगिंग की तरफ मेरा ज्यादा रुझान है कंपैरेटिवली टू लाइव म्यूजिक। सही सही तो सही। मैं समझता हूँ कि मैं, क्योंकि हर किसी का अपना अपना जॉनर होता है। जैसे बहुत सारे आर्टिस्ट आप देखेंगे वो थिएटर आर्टिस्ट होते हैं, वो थिएटर में बहुत अच्छा परफॉर्म करते हैं, लेकिन बहुत सारे आर्टिस्ट होते हैं वो स्क्रीन के आर्टिस्ट होते हैं। सही, तो जो स्क्रीन के ऊपर जो है बहुत अच्छा काम आपको करके दे सकते हैं, उनसे लाइव उस तरह से थिएटर वाली अगर आप फील मांगेंगे तो वो नहीं दे सकेंगे। सही, तो सही। जाती तौर पे मैं समझता हूँ कि आई एम मोर ग्रूम एज अ प्लेबैक सिंगर
रादर देन बीइंग सो इनटू शोज एंड कॉन्सर्ट्स। तो मैं ज़्यादा प्रेफर भी वही करता हूँ। सही सही सही, बहुत अच्छा। अच्छा वफ़ा साईं, फ़नकारनि बि कलाम ॻाया आहिनि तव्हांजा? कहिड़ा कहिड़ा फ़नकार आहिनि जिन तव्हांखे बाक़ाइदगी सां मञनि? पहिरियां कमाल शेख घणे वक़्तु अॻु में हू जॾहिं ॻाए पियो, हाणे अच्छा, छॾे अच्छा। वियो आहे। उन ॿ टे गज़ल ॻाया, उन खां पोइ असांजा नौजवान दोस्त जे ॻाइनि था, मास्टर नियल मलूका। सही सही। इन खां पोइ साईं राणू सिंधी बि असांखे वाह वाह वाह। ॻाइनि पिया। उनजी पर इहो महिरबानी। फ़नकार जॾहिं ॻाए थो त पोइ अञा वधीक शाइरीअ खे ॼणो लिबास मिली थो बिल्कुलु, वञे, बिल्कुलु सर। शाइरी खे पर लॻी था जी वञनि सर। ऐं आवाज़ में ॿुधण में वरी अञा वधीक मज़ो थो करे। बिल्कुलु, पैगाम जल्दी पहुचे थो तमामु ताईं, माण्हू ताईं इहो कन्वर्ट थिए थो। सही सही ऐं सही। उनखे पसंदि कयो वञे थो वधीक। किताब बि पढ़जनि था, पर जेको फ़नकार ॻाए थो उनखे ॼणो ज़िंदगी मिली थी वञे। सही 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 सही। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे दर साईं त फ़नकार शाइरी में जेके लफ़्ज़ सादा बि हुजनि था, फ़नकार जे ॻाइण में जेको कमाल हूंदो आहे त सादी शाइरी बि पॉपुलर थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं तव्हांजी शाइरी भले केॾी बि भली हुजे, केॾी बि सुठी हुजे, केॾी मज़ेदार हुजे, पर जेकॾहिं हुनखे आवाज़ मज़ेदार नथो मिले त पोइ उहा शाइरी उते रहिजी थी वञे, उन जो दम टुटी थो वञे शाइरीअ। तव्हांजा कलाम बि ॿ टिनि फ़नकार ॻाया आहिनि मुंहिंजे ख़्याल में। जी साईं। वाह वाह। बरकत साहब आहे, बरकत भट्ट साहब। अच्छा वाह वाह। उस्ताद गुलाम शबीर शाहणी, दादू वारो। इहे त सभु भला फ़नकार था ॿुधायो। गुलाम शबीर शाहणी साहिब भलो फ़नकार आहे। राणू साहब बि जेको आहे सो ओझल रहियो आहे स्क्रीन जी दुनिया खां ॾाढो सुठो। तव्हां पाण बि ॿुधो पए हा हा। साईं खे जेका रब साईं ॾात ॾिनी आहे। सही सही सही। फयाज़ जो मुंहिंजो विजराई करे दोस्त बि आहे, सही, उन बि सुठो ॻायो आहे मूंखे। सही सही। भला शाइरी जो शौक़ु कीअं थियो? अदबी को माहौल संगत सर्किल या ईअं दिलि मां हिकिड़ो जज़्बो अची वियो ऐं पने ते उतारे छॾियो तव्हां? इरशाद साईं, जेको कुदरत इंसान जे अंदर में रखंदी आहे, जेका बि शइ, जेको बि वजूद हूंदो आहे असांखे नज़र न ईंदो आहे, पर उहो महसूसु थींदो आहे, या आम माण्हू खे नज़र न ईंदो आहे। पोइ जंहिं जाइ ते जंहिं रूह में जेका शइ हूंदी आहे त उहा फील थींदी आहे। माना चवण जो मक़सदु इहो आहे त जिते बाहि मरे उहो हंधु सड़े। ज़बरदस्त। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। ऐं असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं अॼु चांहि माना एॾी ज़बरदस्त सुबुह सुबुह सां मूंखे मिली नेस्ले एवरीडे जी, त मां सोचियो पिए त छो न महिमाननि खे बि इहा ज़बरदस्त चांहि पीआरिजे ऐं गॾो गॾु हिकु भेरो ॿीहर इन चांहि जो मज़ो वठिजे। सो नेस्ले एवरीडे जी चांहि ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। तव्हांखे पहिरियां ॿुधाए चुका आहियूं, वरी तव्हांखे ॿुधायूं था, पर हाणे तव्हांखे इहो ॿुधायूं था चांहि ठहंदी कीअं आहे। सभ खां पहिरियां तव्हांखे काओ ठाहिणो आहे, जंहिंखे पाण सलेमानी चांहि चवंदा आहियूं। अॼु असांजो साथी उबैद बि मूंसां गॾु आहे ऐं उहो काओ चांहि जेका आहे उहा बिल्कुलु तयारीअ जे आख़िरी मरहले में आहे। काओ चांहि ठहे थी पई ऐं इनखे सलेमानी चांहि बि चवंदा आहियूं। ख़ासि तौर ते असांजा जेके ॻोठाणा माण्हू आहिनि, जेकी ॻोठनि में राति जो मच्छू कचहरी कंदा आहिनि, पोइ थींदो ईअं आहे त कॾहिं कॾहिं खीरु खपी बि वेंदो आहे या खीरु न बि हूंदो आहे, या वरी किन माण्हुनि जी पसंदीदा चांहि हूंदी ई आहे, चवंदा आहिनि त भाउ खीर वारी चांहि असांखे न खपे, असांखे काओ ठाहे ॾियो। सो इहो नज़ले ज़ुकाम खंघि जे लाइ बि भली चांहि आहे, पर इनखे जेकॾहिं तव्हां नेस्ले एवरीडे हिन में मिक्स कंदव त पोइ अञा भली चांहि ठहंदी। सो इन जो तरीक़ो इहो आहे त सभ खां पहिरियां तव्हां काओ चांहि ठाहींदव, उनखां पोइ गरम जेको काओ आहे उहो तव्हां कोप में विझंदव, जहिड़े तरीक़े सां हाणे आउं विझण वारो आहियां। बल्कि उबे ते गुज़ारिश कंदुसि त मूंखे चांहि पंहिंजे हिसे जी था ॾे, बाक़ी महिमान ॼाणे ऐं उबे थो ॼाणे। सो चांहि ॾाढी ज़बरदस्त अॼु ठही आहे, बल्कि ठहंदी मां तव्हांखे ठाहे ॾेखारींदुसि सही त ठहंदी कीअं प्रॉपर वे में। थोरी देरि पहिरियां उबे त ठाहे करे चांहि जेका मूंखे पीआरी उहा ॾाढी ज़बरदस्त हुई, लज़ीज़ हुई। ॿियो हथु हूंदो आहे, परायो हथु हूंदो आहे, हे त मुंहिंजो पंहिंजो आहे, साथी आहे, पर ॿिए हथ जी चांहि ॾाढी सुठी लॻंदी आहे। पंहिंजे हथ जी चांहि ठाहे हाणे पाण पीअंदुसि थोरी देरि में। सो ही काओ चांहि मां पंहिंजे कोप में विझी छॾी आहे। हाणे थींदो ईअं त सभ खां पहिरियां तव्हांखे खंडु मिलाइणी पवंदी ऐं उहा खंडु जेतिरो ज़ाइक़ो तव्हां पसंदि करणु चाहियो था, के 2 चमचा पवंदा आहिनि, के 3 चमचा, पर आउं पंहिंजे मिक़दार जे हिसाब सां थोरी हिन में खंडु विधी ऐं उनखां पोइ हीअ असां पाउडर जेको आहे सो हिन पैकेट मां पहिरियां ई कढी रखियोसीं। नेस्ले एवरीडे जो ही पाउडर आहे, खीर आहे मतिलबु। सो हिन खीर खे तव्हां हस्बे ज़ाइक़ा जेतिरो ज़ाइक़ो तव्हां पसंदि करणु चाहियो, के घाटी चांहि पीअंदा आहिनि, के दोस्त असांजी वरी छिॾी चांहि पीअण जा ख़ासि शौक़ीन हूंदा आहिनि। सो आउं हिन में मिलाईंदुसि 2 चमचा। सो मूंखे चांहि थोरी चॉकलेटी स्टाइल जी वणंदी आहे, सो मूं हिन में 2 चमचा नेस्ले एवरीडे जा मिलाए छॾिया ऐं उनखां पोइ तव्हां हिनखे गॾाईंदव त तव्हांजी जेका चांहि थी वेंदी, ख़ासि जेका सेपरेट चांहि आहे उहा तयारु थी वेंदी। नेस्ले एवरीडे हूअं ई क्वालिटी जी ज़मानत जो नालो आहे ऐं ओरिजिनल ख़ासि टेस्ट आहे। हिन में छा आहे? ओरिजिनल ख़ासि टेस्ट।
ऐं ख़ासि तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको मग आहे या हीउ जेको कोप आहे, सिंधीअ में पाण चवंदा आहियूं कोप, अंग्रेजी में पाण चवंदा आहियूं कप। सो हिकिड़ो कप बि जेको आहे सो तव्हांखे फ्री में मिलंदो नेस्ले एवरीडे जो। जेकॾहिं हीउ तव्हां पैकेट वठंदव, नेस्ले एवरीडे कीअं ठहंदी तव्हांखे वरी ॿुधायां थो त काओ चांहि ठाहींदव, उन सां गॾु गरम कप में तव्हां काओ चांहि जेका आहे सा गरम काओ जेको कप में विझंदव, उन खां पोइ उन में खंडु शामिलु कंदव, नेस्ले एवरीडे उन में मिक्स कंदव। जीअं हाणे मां थोरी देरि पहिरियां मिक्स करे तव्हांखे ॾेखारी बि आहे। उन खां पोइ ख़ासि सेपरेट चांहि तव्हांजी तयारु थी वेंदी। हिन में जेकी शयूं आहिनि उन में डेयरी मिल्क सोल्डर पई आहे, चीनी आहे, माना खंडु आहे, आला मयार जा वेजिटेबल फेट्स आहिनि। हिन में ख़ासि एहतियात सां चूंडिया विया आहिनि जेकी ख़ासि जेकी गहरा रंग छॾींदा आहिनि असांजी ज़िंदगीअ ते। सो महकती ऐं सुठी माना फैलजंदड़ ख़ुशबू बि हिन में हूंदी आहे। मखमली हिन में मज़ो आहे यार, वाह जो इहो नालो हिन में ॾिनो अथऊं। त हिन में जेको मज़ो आहे उहो मखमली मज़ो आहे, ज़बरदस्त टेस्ट ईंदी आहे। मां चांहि ईअं पीअंदो आहियां त माण्हुनि खे ख़बर पए त चांहि मां पीती आहे। बाक़ाइदी सां ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे ऐं हिन चांहि जो मज़ो ई ओवर आहे। ऐं जेकॾहिं प्रोग्राम में अहिड़ी चांहि मिली वञे ऐं गॾोगॾु राणो सिंधी साहिब असां सां गॾु हुजे ऐं वरी असां सां गॾु शोभान मुश्ताक बि गॾु हुजे, सो कलाम ॿुधण जो बि पंहिंजो मज़ो हूंदो आहे ऐं चांहि पीअण जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। सो उबे त आउं गुज़ारिश कंदुसि त नेस्ले एवरीडे जी जेका ख़ासि चांहि, जेका सेपरेट चांहि असां तयारु कई आहे, सो नेस्ले एवरीडे जी चांहि उहा सभिनी महिमाननि खे पीआरे। पोइ वरी असां महिमाननि खां बि पुछा कंदासीं त इहा चांहि तव्हांखे कीअं लॻी। महिमान बि जेको सोचींदा हूंदा त इरशाद जागीराणी अॼु यको तारीफ़ करे थो चांहि जी, तारीफ़ बि करे थो ऐं पीए बि वरी पाण थो, इहो कमु ख़राबु आहे। सो आउं थोरी देरि में उन्हनि खे बि हिन चांहि जो ज़ाइको वठाईंदुसि। उबे त गुज़ारिश कयां थो सभिनी खे चांहि सर्व करे ऐं गॾोगॾु शोभान मुश्ताक साहिब असां सां गॾु आहे। सो शोभान भाई क्या ख्याल है आपका, कोई गाना शाना? मेरा एक ट्रैक था 2018 में मैंने किया था, साईं जनून ने उसको है उसमें किया था मेटल रॉक में। अच्छा। तो हमने उसको एक सूफीस्टिक फील में डाला, तो मैंने सोचा मौके की मुनासिबत से खान साहब भी बैठे हुए हैं, सही तो उसको जरा सूफीस्टिक फील के साथ हमने बनाया था, तो मैं वो आपके साथ जरूर शेयर करना चाहूंगा अपने ऑडियंस के साथ। चलें जी सुनाएं तो चाय का मजा तो बाला हो जाए जी। साईं तू है मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला। साईं साईं तू ही मेरा सच्चा साईं, तू है मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला। साईं तू ही मेरा मौला, साईं तू ही मेरा मौला। साईं में तू है, मन में तू है, रूह के अंदर तू है। तन में तू है, मन में तू है, रूह के अंदर तू है। आस है तेरी, प्यास है तेरी, इश्क समंदर तू है। साईं तू ही मेरा सच्चा साईं, तू है मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला। साईं तू ही मेरा मौला। साईं नक्श है तेरा कायम दायम, नक्श ख्याली हूँ मैं। नक्श है तेरा कायम दायम, नक्श ख्याली हूँ मैं। तू ही राज़िक, तू ही मालिक, तेरा सवाली हूँ मैं। साईं तू ही मेरा सच्चा साईं, तू है मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला। साईं साईं तू ही मेरा सच्चा साईं, तू है मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला। साईं तू ही मेरा मौला। साईं तू ही मेरा मौला। साईं वाह
साईं वाह, तू ही मेरा मौला साईं। इस खुशी में आपको नेस्ले एवरीडे की चाय सर। बहुत शुक्रिया। हाँ, नेस्ले एवरीडे। इसके बारे में मैं कहता हूँ ये अशरफुल मशरूबात है, यानी चाय जो है वो हर जगह चल सकती है। सही सही सही। सो आप थोड़ी सी चाय पी के मुझे बताएं कि टेस्ट कैसा है। अरे जबरदस्त, मुझे लग रहा है एवरीडे की चाय वैसे ही अच्छी बन रही है, क्या कहने। अरे कमाल, बहुत खूब, जबरदस्त, आपकी मेहमान नवाजी और मोहब्बत से भरी इस चाय का शुक्रिया। महक है ना वो भी, वो बहुत कमाल है, मतलब अट्रैक्टिव है। बिल्कुल, इसमें कोई शक नहीं। और बड़ी जो है मजेदार और लजीज और क्वालिटी बड़ी मेंटेन करते हैं, ये सबसे बड़ी बात है इनकी। सही सही सही। तो इसलिए आई वुड रेकमेंड टू ऑल, मैं अपने फैंस और सबको रेकमेंड करूंगा कि आप लोग भी जरूर एवरीडे की चाय जो है ना वो पीते रहें। वाह वाह, बस आपने बता दिया, मेरे दिल की बात बता दी। नेस्ले एवरीडे की तंदुरुस्त और चुस्त रहें। सही सही। नेस्ले एवरीडे वारा साईं तव्हांखे जेकॾहिं तव्हां जो पैकेट वठंदो तव्हांखे हिकिड़ो कप भी फ्री में मिलंदो, जेको कप मुंहिंजे हथनि ये में कप आहे। हम लोगों को भी फ्री में मिलेगा सर बिल्कुल मिलेगा सर, बिल्कुल। जितनी आप चाय पियेंगे उतने कप्स मिलेंगे। नहीं, मतलब इस शो के बाद आपकी शो से मिलेगा, ये हमें जाके लेना पड़ेगा। जी बिल्कुल बिल्कुल मिलेंगे। नहीं, अब मैंने इतना उनको एडवर्टाइज किया तो उनको चाहिए कि कप जो है ना वो सॉफ्टवेयर के तौर पे देना चाहिए। बिल्कुल सर, कप आपसे ज्यादा नहीं है, कप आपको मिलेगा सर। साईं चांहि सां गॾु जेकॾहिं चाह वारी का दर्द साहब, जेसिताईं चांहि तव्हांजी थोरी ठरे त तव्हां असांखे थोरो गरमायो, चांहि का भली तव्हांखे पीआरी आहे असां बि, सो भली का शाइरी ॿुधायो असांखे। बिस्मिल्लाह साईं। अलाह जे ॾिने मां छा गज़ल आहे, गीत आहे, वाई आहे, चो सुठो आहे। साईं गज़ल आहे। वाह वाह। सदा आज़ाद ख्यालनि सां उॾामी ज़िंदगी पंहिंजी। वाह वाह। सदा आज़ाद ख्यालनि सां उॾामी ज़िंदगी। उॾामी वाह वाह ज़िंदगी साईं। पंहिंजी। वाह साईं वाह। कबूले की नथी को दम गुलामी ज़िंदगी पंहिंजी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। तॾहिं संसार जा ॾीआ ॿरी पवंदा यकीन आहे। वाह प्यारा वाह। तॾहिं संसार जा ॾीआ ॿरी पवंदा यकीन आहे। वाह साईं वाह। अजल जी फूक सां वेंदी विसामी ज़िंदगी पंहिंजी। अवां सारियो न सारियो पर असांजी तांघ में आयो। वाह वाह। अवां सारियो न सारियो पर असांजी तांघ में आयो। तांघ में आयो। वाह वाह वाह। अवां दर रोज़ पई ॾींदी सलामी ज़िंदगी पंहिंजी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। मोहबत में अवां आॾो झुकाया नेण आहिनि पंहिंजा। वाह साईं वाह। मोहबत में अवां आॾो झुकाया नेण नेण आहिनि आहिनि पंहिंजा। पंहिंजा। वाह। न कंहिं ज़रदार जे दर ते विकामी ज़िंदगी पंहिंजी। वॾाई होश मोहम्मद सां रही नाहे नकी रहंदी। वाह वाह। वॾाई होश मोहम्मद सां रही नाहे नकी रहंदी। जिए पई ज़माने में अवामी ज़िंदगी पंहिंजी। वाह 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 साईं वाह। मोहबत मोहबत माराए थी हुजे साईं। न त सरदारनि जे अॻु में न झुकियासीं, मीरनि जे अॻु में न झुकियासीं, पर महबूब जे आॾो साईं सभु हथियार फिटी कयासीं। वाह शायरी जब करते हैं तो वाकई ये फील इनके साथ जिंदगी पे गुजरी हुई है या ये सिर्फ फील करके करते हैं? साईं इहो सवाल आहे साईं जो, तव्हांखे इहा ॻाल्हि जेका कैफ़ियत तारी थी आहे पाण सां थियो आहे इहो सभु कुझु, या इहो ईअं ई ख़्यालु आहे? साईं कॾहिं कॾहिं मंज़राती शाइरी शाइर लिखंदो आहे, कॾहिं कॾहिं कैफ़ियती शाइरी लिखंदो। कैफ़ियती शाइरी लिखण लाज़मी ऐं मुशाहिदो ई कंदो। सही। अच्छा, वरी ज़रूरी न आहे त शाइर असां कॾहिं कॾहिं मां बि कॾहिं कया शाइरी कंदो आहियां त मूंखे टेलीफोन ईंदा आहिनि, यार अञा तूं भला इहो सदाईं ॾुखनि में हूंदो आहे, छा मसइलो आहे? यार कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त ॾुख पंहिंजो न हूंदो आहे, कंहिंजो ॾिसी करे बि लिखिबो आहे। बिल्कुलु मंज़राती। हा, ज़रूरी न आहे त मां इहो पाण खे फील कयो, मां कंहिं ॿिए जो दर्द फील करे थी सघे थो लिखियो हुजे। माण्हू सम्झे अञा ताईं इहो चरियो, अञा ताईं दरवेश इहो अञा ताईं उदास आहे। सो ईअं न आहे, कॾहिं कॾहिं कंहिंजी उदासी बि मुतासिर कंदी आहे, सो उन ते बि लिखी वठंदा आहियूं। साईं तव्हां हाकिम साईं जेकॾहिं को इरशाद कयो, इरशाद वेठो आहियां वाह वाह थी वेंदी। साईं आहे ऐं हिकिड़ो गज़ल अर्ज़ु कंदुसि। वाह 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 वाह। रहूं पिया था उञारा ज़िंदगीअ में। वाह वाह। रहूं पिया था उञारा ज़िंदगीअ में, वाह चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ में। वाह 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 साईं। रहूं पिया था उञारा ज़िंदगीअ में, चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ में। वाह वाह। अखियूं तुंहिंजूं ॿुधाइनि गीत सुहिणा। वाह। अखियूं तुंहिंजूं ॿुधाइनि गीत सुहिणा, मिलिया तोखां इशारा ज़िंदगीअ में, चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ में। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। चुमियूं चाहत ऐं चारा चांदनीअ जा, चुमियूं चाहत ऐं चारा चांदनीअ जा, इहे वरंदा बि वारा ज़िंदगीअ में। वाह वाह। चङा न आहिनि किनारा। इहो साईं मुक़रर नहीं मुक़रर। महिरबानी सर, महिरबानी। हा हा। चुमियूं चाहत चारा चांदनीअ जा, चुमियूं चाहत चारा चांदनीअ जा, वाह वाह। इहे वरंदा बि वारा ज़िंदगीअ में, वाह वाह। चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ वाह में। वाह। ख़ुदा हर सूंहं में साम्हूं थी आयो। वाह वाह। ख़ुदा हर सूंहं में साम्हूं थी आयो, ॾिठा आहिनि निज़ारा ज़िंदगीअ में, वाह वाह। चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ में। वाह साईं वाह वाह। मोए खां पोइ कांधी कहिड़े कम जा, वाह। मोए खां पोइ कांधी कहिड़े कम जा, मिलिया न आहिनि सहारा ज़िंदगीअ में, चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ में। नजूमी वक़्तु रोले थो वफ़ा खे,
वाह। नजूमी वक्त रोले थो वफ़ा खे सड़ी साड़िन सितारा ज़िंदगीअ में चङा न आहिनि किनारा ज़िंदगीअ में रहूं पिया था उन्यारा ज़िंदगी चंगा ना इन किनारा जिंदगी में। वाह 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 सही इन जी। मौके की मुनासिबत भी है तो मेरी पसंदीदा गजल इन सारों ने सुनाई है तो मैं भी शेयर करना चाहूंगा इस मौके पर। अच्छा जी। ये ऐसी गजल है जो पलान तो कंदो सही। हाँ सही ये मोहसिन हां बुधायो वाला मोहसिन नकवी साहब की गजल है। मुझे खुद गजलों से बहुत शौक है लेकिन ये गजल मुझे सबसे ज्यादा पसंद है, शायद मेरे दिल के सबसे करीब है। जी, जी, तो मैं जरूर मैं चाहता हूँ मौका महल देखते हुए मैं जी जी थोड़ा सा इरशाद सुनाऊं। इरशाद इरशाद। उदासियों का ये मौसम बदल भी सकता था, वाह। उदासियों का ये मौसम बदल भी सकता था, तू चाहता तो मेरे साथ चल भी सकता था। वाह वाह वो शख्स तूने जिसे छोड़ने में जल्दी की, वाह वो शख्स तूने जिसे छोड़ने में जल्दी की, तेरे मिजाज के सांचे में ढल भी सकता था। वाह क्या कहने क्या कहने क्या कहने। उदासियों का ये मौसम बदल भी सकता था। आखिर में तमाम उम्र तेरा मुंतजिर रहा मोहसिन, तमाम उम्र तेरा मुंतजिर रहा वाह, वाह, मोहसिन, वाह। ये अलग बात है कि रास्ता बदल भी सकता। वाह 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 सही वाह वाह बहुत खूब बहुत खूब। ये मेरी सबसे पसंदीदा गजलों में से है। इसके अलावा भी बहुत कलेक्शन है लेकिन ये पूरी तो बहुत लंबी है तो मुझे सही सही मैंने कहा जरूर सही हाणे प्लान तो थींदो मुंहिंजो बि ये कीअं रो तव्हां ॿुधंदो पिया मां। आओ त आणियूं बहारूं वरी प्यार में। वाह प्यारा वाह जीअं तव्हां चओ किनारा जी जी ठीकु न आहिनि दुरुस्त न आहिनि, सो चवां थो त आओ त आणियूं बहारूं वरी प्यार में, अचु त दिलड़ी कयूं का चरी प्यार में, वाह, सही ऐं धार तोखां थियण जी न ग़लती कबी। वाह हिकु चक्कर थी वई बसि। धार तोखां थियण जी न ग़लती कबी, भोगी आहे सज़ा मूं ॻरी प्यार में, आओ त आणियूं बहारूं वरी प्यार में, अचु त दिलड़ी कयूं का चरी प्यार में। सो हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधूं था राणे सिंधीअ खां, उन खां पोइ वरी पंहिंजी शाइरी हूंदी। जवानी आ हवाओं निंड में आहिन, इहा आरड़ जवानी आ हवाओं निंड में आहिन, ही खामोशी आ रस्तन ते, ही खामोशी आ रस्तन ते, निगाहों चंद्र में आहिन, इहा आरड़ जवानी आ हवाओं निंड में आहिन, ही खामोशी आ रस्तन ते, निगाहों चंद्र में आहिन, इहा आरड़ जवानी आ हवाओं निंड में आहिन।
तुझी मोहब्बत मिटीअ सां न मन सां मात थियणी आ रगुन में आ सिंधु पाणी वफ़ाऊं छंड में आहिनि इहा आरड़ जवानी आ हवाऊं निंड में आहिनि हज़ारे हुस्न तुंहिंजे ते पया हिरखी अलाह हाकिम हज़ारे हुस्न तुंहिंजे ते पया हिरखी अलाह हाकिम अचण तुंहिंजे जो सियड़ो हीराऊं कंड में आहिनि इहा आरड़ जवानी आ हवाऊं निंड में आहिनि ही ख़ामोशी आ रस्तन ते ही ख़ामोशी आ रस्तन ते निगाहूं चंड में आहिनि इहा आरड़ जवानी आ हवाऊं निंड में आहिनि हवाऊं निंड में आहिनि वाह साईं वाह साईं वाह मज़ो अची वियो नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था इन मज़े खे ॿीणो कंदासीं अञा शाइरी बि हूंदी अञा कलाम बि हूंदा तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध नेस्ले एवरीडे जी चांहि ऐं घरो घरो अख़बार इहो बि मज़ो ज़बरदस्त आहे सो रोज़ानी जीजल अख़बार कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे अॼु सूमर जो ॾींहुं आहे 28 डिसंबर 2020 बमुताबिक़ 12 जमादिल अवल 1442 हिजरी हिन अख़बार जो शुमारो अॼु 142 लिखियो वियो आहे ऐं सिफ़ा 8 क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे अॼु अख़बार पढ़ी नथो ॿुधायां तव्हांखे तव्हां पाण पढ़ो रोज़ु मां पढ़ी ॿुधाईंदुमि इहो बि सुठो न आहे न सो तव्हां अॼु पाण पढ़ो अख़बार वठो या कंहिं वेझे आकर खे चई छॾियो रोज़ानो तव्हां ताईं तव्हांजे घर तव्हांजे ऑफिस तव्हांजे दुकान ते रोज़ानी जीजल अख़बार पहुचाए वेंदो मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि वफ़ा हाकिम वसाण साहिबु दर्द होश मोहम्मद अबड़ो साहिबु राणो सिंधी ऐं शौबान मुश्ताक साहिबु असां सां गॾु कचहरी ॾाढी ज़बरदस्त थिए पई शाइरी बि ॿुधूं था ऐं कचहरी बि कयूं था शाइरीअ में घणे भाङे कहिड़ी पसंदीदा सिन्फ़ आहे तव्हांजी साईं इहो तक़रीबन जेके ॿ किताब मुंहिंजा पहिरियां आया उहे गज़ल में ॿई गज़ल हुया जी सही 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 वाईअ ते बि तव्हां कमु कयो आहे मूंखे लिखां 2-3 वायूं तव्हांजूं मां पढ़ियूं आहिनि जी जी हाणे तव्हां कहिड़ी माना शइ ॿुधाईंदव असांखे वाई ॿुधायां थो तव्हां हा यार वाह वाह कजांइ महिरबानी वाह वाह कजांइ था अर्ज़ु कयो आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे वाह वाह ज्योतीअ वांगुरु थी भरे मुंहिंजी हक़ जी बात बंदि न थी आहे ज्योतीअ वांगुरु थी भरे मुंहिंजी हक़ जी बात बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे वाह साईं वाह मुंहिंजे मारूड़नि मथां ज़ालिम जी ज़ुल्मात बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे ॿोलियुनि ॿोलियूं प्यार जूं पखीड़नि जी लात बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे वाह वाह साईं वाह वठंदे कलम केतिरा ॾोथीअड़नि जी ॾात बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे तुंहिंजे जागी थी पई अखिड़ियुनि में हीअ तात बंदि न थी आहे तुंहिंजी जागे थी पई अखिड़ियुनि में हीअ बात बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे हाकिम थो ॻाए अञा बिरह वारी बात बंदि न थी आहे तुंहिंजी कहिड़ी राति बंदि न थी आहे
ऐं इन में आख़िरी बंदि हिकिड़ो ॿियो बणी छॾे त मां कीअं न ख़ुशि रहंदुसि हाकिम महबूब सां मुलाक़ात बंदि न थी आहे। वाह वाह साईं राणा साईं, तव्हां हाणे को सुठो कलाम ॿुधायो। जी जलहारा हंजूं कंहिं हंज में दुखी सारो देस आ हर कंहिं हीणो हाव जंहिंखे ॾढ न ॾांव सा कीअं काटे ॾींहड़ा अला धरती माता दर्द असांजा रब सां नाता दर्द असांजा धरती माता दर्द असांजा रब सां नाता दर्द असांजा कंहिं बि न जाता दर्द असांजा कंहिं बि न जाता दर्द असांजा धरती माता दर्द असांजा रब सां नाता दर्द असांजा। धाहीअ में रात ॾिया हिन कंहिंजे कारण कोन थिया हिन धाहीअ में रात ॾिया हिन कंहिंजे कारण कोन थिया हिन पिट पराता दर्द असांजा कंहिं बि न जाता दर्द असांजा धरती माता दर्द असांजा रब सां नाता दर्द असांजा। कौन सुञाता दुनिया वारन कौन सुञाता पंहिंजन प्यारन कौन सुञाता दुनिया वारन कौन सुञाता पंहिंजन प्यारन दिल जा दाता दर्द असांजा कंहिं बि न जाता दर्द असांजा धरती माता दर्द असांजा रब सां नाता दर्द असांजा। पोत सुञाणे संग सिके थो रूह रबानी रंग सिके थो पोत सुञाणे संग सिके थो रूह रबानी रंग सिके थो आहिन आता दर्द असांजा कंहिं बि न जाता दर्द असांजा धरती माता दर्द असांजा रब सां नाता दर्द असांजा। वक्त शबाना
शबाना रोगी आयो, वक्त शबाना जोगी आयो, वक्त शबाना रोगी आयो। दर्दन गाता दर्द असांजा, कंहिं बि न ॼाता दर्द असांजा। धरती माता दर्द असांजा, रब सां नाता दर्द असांजा। धरती माता दर्द असांजा, रब सां नाता दर्द असांजा। कंहिं बि न ॼाता दर्द असांजा, कंहिं बि न ॼाता दर्द असांजा। वाह साईं वाह, वाह वाह, कंहिं बि न ॼाता दर्द असांजा। नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। उमेद आहे तव्हां अॼु बि लुत्फ़अंदोज़ थिया हूंदो। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा वञी बचिया आहिनि। सो असां वटि शहबान मुश्ताक साहिब बि गॾु आहे। दिलि चवे थी राणे सिंधीअ खे पाण ॿुधोसीं, शहबान खां बि हिकिड़ो ट्रैक ख़ूबसूरत ॿुधूं, उनखां पोइ वरी राणे सिंधीअ खे ॿुधंदासीं। सो अॼु मज़ो आहे अॼोके प्रोग्राम में, छो त मूंखे सुठो तॾहिं लॻंदो आहे जॾहिं को शाइर प्रोग्राम में ईंदो आहे या को सुठो फ़नकार ईंदो आहे, त पोइ अञा वधीक प्रोग्राम करण जो बि मज़ो ईंदो आहे। सो शहबान मुश्ताक साहिब खां हिकु ख़ूबसूरत ट्रैक ॿुधूं था। सर क्या सुना रहे हैं अभी? अरे ये सुनाने लगे हैं वही खुदा 2019 में इसको किया अच्छा, था। अच्छा, क्या और है? अपने फैंस को जो सिंध के हैं खासतौर पर उनको बताता लगूं, बाकिर अब्बास आप शायद जानते हो बहुत बड़े फ्लूट प्लेयर हैं। अभी जो एक ट्रैक अली जफर ने भी किया था अल्ले, उसके अंदर उन्होंने उसके अंदर बांसुरी बजाई है। पाकिस्तान के बहुत बड़े बांसुरी नवाज हैं, तो इसके अंदर ये मेरे लिए स्पेशल ऑनर की बात थी कि इसके अंदर जो फ्लूट है बांसुरी उस्ताद बाकिर अब्बास साहब ने जो है वो प्ले किया है। तो आप मेरे सिंगिंग से ज्यादा शायद उस फ्लूट को भी इंजॉय कर रहे हो। चलिए जी सुना तो मैं आपके साथ वो शेयर करता हूँ। निज़ाम हस्ती कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा दिखाई भी जो ना दे नजर भी जो आ रहा है, वही खुदा है, वही खुदा है। नजर भी रखे समाते भी वो जान लेता है, नीयतें भी नजर भी रखे समाते भी वो जान लेता है, नीयतें भी जो खाना-ए लाशऊर में जगमगा रहा है, वही खुदा है, वही खुदा है।
उसको ना कर बुतों में, वो है बदलती हुई रुतों में, जो रात को दिन और दिन को रात बना रहा है, वही खुदा है, वही खुदा है। वाह जी वाह जी वाह जी, क्या कहने क्या कहने, बहुत ही अच्छा माशाल्लाह। वोकल भी आपकी जबरदस्त थी, अरे म्यूजिक तो Thank you क्या, so much. फ्लूट भी जबरदस्त फ्लूट था। तो फिर बाकिर भाई ने बजाया, और बाकिर भाई को पूरा पाकिस्तान क्या पूरी दुनिया जबरदस्त जानती है। जबरदस्त। तो आप आखिर में इसको साईं miss कर वींदे सकते वींदे हैं। को मैसेज ॾियणु चाहींदा उधर साहिब परस्तारनि जे लाइ, शाइरी जा जेकी मदा आहिनि या नौजवान जेकी शाइरी की तरफ़ अचनि पिया, जेकी सुठो लिखनि पिया। जी जी हिकिड़ो कमु आहे, जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त हे दौर आहे जेको इंसानु मसरूफ़ आहे उहो ई कराए थो आहे, उहो ई कम जो सही 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 सो जेतिरो बि टैलेंट आहे, जेतिरी बि ॾात इंसान में आहे त उहा ज़ाहिर बि थियणु खपे। जीअं हाणे सिंध टीवी सुठा सुठा प्रोग्राम करे पई, सुठा सुठा हीरा चूंडे सही, ऐं आम मंज़र आम ते जेको आहे त पेश करे पई। सही सही इन रीति जेको मुंहिंजो मैसेज आहे, तत्व आहे, जेको हा पैगाम आहे, उहो इहो ई आहे त ज़िंदगी मुहबत लाइ थो रेडी आहे। हा सो उस्ताद जी सिटुनि सां जेको आहे सो मां मुख़्तसर कंदुसि पंहिंजी हिन ॻाल्हि खे, पैगाम खे। मिली ॾात में ज़िंदगी ॾेढ दम आहे, हा मिली ॾात में ज़िंदगी ॾेढ दम आहे, लिखां छा जियां छा कयां छा सितम। वाह वाह उस्ताद। सो इन लाइ मोहबतूं करणु घुरिजनि, उस्ताद त ईअं बि चयो न त हिन उमिरि हिकु उमिरि में जानी छा जीअंदुसि, कमकार कंदुसि या प्यार। इन लाइ मोहबतूं करणु घुरिजनि। ऐं वॾे में वॾी जेका असांजी हिन वक़्तु घुरिज आहे त असां पंहिंजे क़ौम जे बचड़नि खे, जेके बि वालिदिन ज़िम्मेवारनि, ॿियो कुझु बि न कनि, पंहिंजे औलाद खे सही। तरबियत सां गॾु तालीम बि ज़रूरु ॾियनि, सही सही छो त सही आईंदो उन में आहे। सही 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 ज़बरदस्त साईं, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई न, प्यार साईं कजे ऐं प्यार लाइ साजन सदियूं घुरिजनि, हीअ हयाती थोरी आहे, ॻाल्हि त ॾाढी गोरी आहे। तव्हां छा चवणु चाहींदो वफ़ादार आख़िर में? पहिरें त ऐं शुक्र तव्हांजो, तव्हांजे हिन सॼे सिंध टीवीअ जे सथ जो, साईं अज़हर जोकी साहिब जो, तव्हांजो, तव्हांजे सभु जेके दोस्त आहिनि, उन्हनि जो बड़ी शुक्र महिरबानी अदा साईं, अदा लख लाख, कंदुसि। लख उन लाख। सां गॾु ऐं हिकिड़ो नंढिड़ो मैसेज ॾींदुसि त असांजे ॾिसंदड़नि खे, पढ़ंदड़ जेके साम्हूं असांजे ॾिसनि था पिया, त असांजे मोहबतुनि जो, असांजे ख़िदमतुनि जो मर्कज़ जेको आहे, असांजी ॿोली, धरती ऐं इंसानियत हुअणु घुरिजे। इंसानियत सां मोहबत, इंसानियत जी क़दुरु करणु सभ खां वधीक आला आहे। उन सां गॾु जदीद दौर जीअं अॻे टेक्नोलॉजी तरक़ी करे रही आहे, त असां पंहिंजी औलाद खे पढ़ायूं ऐं तालीम ते वधि खां वधि ध्यानु ॾियूं। माना जिदत तरफ़ वधो। हा, उन असांखे बिल्कुलु असांखे वधणु घुरिजे ऐं दुनिया सां क़दम सां क़दम मिलाए हलणु घुरिजे। सही सही सही, इहो ई लख तोरा वफ़ाक़ मुसां, तव्हांजी वॾी महिरबानी आहे, दर्द ओश मोहम्मद, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं तव्हां सां गॾु असांजो, तव्हांजी शाइरीअ में ईअं दर्द रहंदो ऐं ॿुधंदड़ खे, पढ़ंदड़ खे ॾाढो मज़ो ईंदो। राणा साईं तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में तव्हां खां ज़रूरु हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं। बहुत शुक्रिया आपका, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया आपका। मैं नौजवानों को बस यही कहना चाहूँगा कि वो मेहनत करें, अपने टैलेंट पे काम करें, और जैसे भाई ने बात की थी, ह्यूमैनिटेरियन, बी ह्यूमन, और इंसानों की बढ़ चढ़ कर खिदमत करें, और ये एक बहुत ज़बरदस्त है। और अभी एक मुश्किल वक्त से हम तमाम पूरी दुनिया के इंसान गुजर रहे हैं, तो अपने इर्द गिर्द देखें, अगर कोई ज़रूरतमंद है तो उसको ज़रूर इस मुश्किल वक्त में उसका सहारा बने। एंड डोंट फॉरगेट माय एल्बम जो है दैट इज कमिंग अराउंड द कॉर्नर, जो बिल्कुल आने वाला है। तो इंशाल्लाह आपको भी मैं भेजूंगा, इन लोगों को भी अपना एल्बम भेजूंगा इंशाल्लाह। अगले साल ये मुकम्मल रिलीज होगा जब, तो हम ज़रूर जो है अपना एल्बम को आपके साथ शेयर करेंगे। तो फॉर ऑल माय फैंस जो वेट कर रहे हैं, उनको यही कहना चाहूँगा कि एल्बम बस बहुत जल्द आने वाला है। थैंक यू सो मच प्रोग्राम में तशरीफ़ लाए। मरहम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा जिन प्रोग्राम खे ॾाढो सुहिणो बणाइण में असांजो साथ ॾिनो, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए। ऐं तव्हांखे वरी आख़िर में ॿुधायां त हिकिड़ो कप जेको आहे सो चांहि जो अञा मां पीअंदुमि, छो त नेस्ले एवरीडे जी चांहि ॾाढी ज़बरदस्त रहंदी आहे। ऐं नेस्ले एवरीडे ईअं खणी चऊं त ख़ालिस क्वालिटी जेके तव्हांखे सुञाण करणी आहे, त पोइ नेस्ले एवरीडे वठी वञो, ऐं ओरिजिनल ख़ासि टेस्ट आहे हिन में।
ऐं जेकॾहिं तव्हां जा पैकेट्स अॼु वठंदव त तव्हांखे वरी हिकिड़ो ज़बरदस्त इनाम ऐं तोहफ़ो बि ॾिनो वेंदो ऐं उहो तोहफ़ो इहो आहे सूखड़ी आहे त तव्हांखे कप नेस्ले एवरीडे जो तव्हांखे मुफ़्त में मिलंदो। सो हीउ कप जेकॾहिं यादगार ऐं ख़ासि तौर ते अजरक जी फुलड़ी वारो कप पंहिंजे घर में आणणु चाहियो था बहितरीनु चांहि सां गॾु त पोइ ज़रूरु वठो नेस्ले एवरीडे। नेस्ले एवरीडे ॾाढी ज़बरदस्त चांहि ठहंदी आहे इन सां ऐं चांहि ठाहिण जो तरीक़ो तव्हांखे थोरी देरि पहिरियां मां ॿुधाए छॾियो आहे। इन ई स्टाइल में अहिड़े ई अंदाज़ में जेके तव्हां चांहि ठहंदो तव्हांजी चांहि ज़बरदस्त हूंदी ऐं तव्हां पाण पंहिंजी चांहि पाण ठाहे सघो था माना सवलो तरीक़ो आहे। ऐं ॿियो वरी इहो आहे त तव्हांजो महिमान जेकॾहिं अची वञे थो कोई त फौरी तौर ते तकड़ में जेकॾहिं का सुठी चांहि ठाहियो था हिकु त माना टाइम जी बि बचति थिए थी ऐं ॿियो वरी छा आहे त चांहि बि सुठी मिले थी। सो सुठी चांहि ऐं सुठे टाइम में जेकॾहिं तव्हां कंहिंखे पीआरणु चाहियो था त पोइ नेस्ले एवरीडे तव्हांखे रिकमेंड कयां थो। नेस्ले एवरीडे पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। इन ई सां अॼोको प्रोग्राम पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान इरशाद जागीरानी खे इजाज़त ॾींदा इंशाअल्लाह हयाती बख़ैर वरी सुभाणे तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थींदासीं। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। सो जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली सदाईं गॾु। वाह वाह। से समूरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा आ तॾहिं खां प्यार पंहिंजो आ तॾहिं खां प्यार पंहिंजो ॿई हुआसीं ॿारड़ा से समूरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा तो निहारियो नाज़ मां दिलदार पई दिल दाम में तो निहारियो नाज़ मां दिलदार पई दिल दाम में जीअं शिकारी शौक़ कन था जीअं शिकारी शौक़ कन काबूती तर के कारड़ा से समूरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा। गुल चमन गुलजार में गॾिजी घुमियासीं थे खणो गुल चमन गुलजार में गॾिजी घुमियासीं थे खणो थे फणियो हर वार फेरे थे फणियो हर वार फेरे तो वराया वारड़ा से समूरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा। कुर्ब पंहिंजे जूं कहाणियूं कीअं लिखन कंहिं खां भला कुर्ब पंहिंजे जूं कहाणियूं कीअं लिखन कंहिं खां भला चंड चुमियो थे चाह मां चंड चुमियो थे चाह मां ऐं हुआ तकीदा तारड़ा से समूरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा।
याद तोखे यारड़ा आत देखा प्यार पंहिंजो आत देखा प्यार पंहिंजो ॿई हुआसीं ॿारड़ा से समोरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा से समोरा ॾींहं हूंदा याद तोखे यारड़ा सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो